पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां ॼाम कमाल खान मुलाक़ात कई आहे। अहम ख़बर आहे अवां शेयर कंदासीं। बलोचिस्तान जो अॻूणो वॾो वज़ीर ॼाम कमाल खान बिलावल हाउस पहुतो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात दौरान ॼाम कमाल खान सां गॾु नवाबज़ादा अमीर खान मक्सी बि गॾु हो। बिलावल हाउस कराची में थियल मुलाक़ात दौरान सियासी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि थी आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। बिलावल हाउस कराची में थियल मुलाक़ात दौरान सियासी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात दौरान ॼाम कमाल खान सां गॾु नवाबज़ादा अमीर खान मक्सी बि गॾु हो। तफ़सील मालूम कंदासीं गाज़ी जंडीर खां। जी गाज़ी अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहे? जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां बिलावल हाउस कराची में बलोचिस्तान के अॻूणे वॾे वज़ीर ॼाम कमाल खान मुलाक़ात कई है, जो कि मुलाक़ात में पीपल्स पार्टी के चेयरमैन सां ॼाम कमाल सां गॾु नवाबज़ादा आमिर खान मंगसी पिण मुलाक़ात में शरीक हो, जो कि मुलाक़ात में सियासी सूरत हाल से ख़्यालनि जी ॾे वठि कई वई है। ख़ासि तौर ते ईंदड़ आम चूंडनि के हवाले सां जेका बलोचिस्तान में सियासी सूरत हाल है उन हवाले सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी है। जी।